अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध राउंडअप में भली कार आऊं आहियां रोशनी मेंबर। नाज़रीन, सभ खां पहिरीं ख़बर अवां सां शेयर कंदासीं ठट्टो खां, जिते मकली जे सीनियर उस्ताद जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ उस्तादनि पारां रैली कढी वई। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि रैली जे हवाले सां? जी, मकली हाई स्कूल के सीनियर उस्ताद जवाहर हुसैन लगारी जेको गुज़र ॾियारे पंहिंजे माइटनि वटि हाला विझो वियल हो कि हथियारबंदनि पारां उनखे क़तल कयो वियो। उनजी बेरहमानी क़तल जे ख़िलाफ़ अॼु ठटे ज़िले जे सेकेंडरी उस्ताद जेके आहिनि उहे सरापा एहतिजाज कयल रहिया। भर्सा ज़िले ठटे जे सॾ ते ठटे ज़िले जे मुख़्तलिफ़ हाई स्कूलनि में उस्तादनि तदरीसी अमल जो बाइकाट करे ॿारनि ते गारियूं पटियूं वधी एहतिजाज कयो। उन खां पोइ मकली हाई स्कूल खां मकली प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हयो वियो। भर्सा ज़िले ठटे जे सदर अलाउद्दीन बिरोही, जनरल सेक्रेटरी गुलाम नबी खुश्क, पेट्रोल जे अॻवान इरशाद शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी धरणे में उस्ताद शागिर्द ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा कारकुन शामिल थी विया। 3 कलाकनि ताईं धरणो जारी रहियो। उन मौक़े ते नारेबाज़ी बि कई वई ऐं मुतालबो कयो वियो त सीनियर उस्ताद जवाहर हुसैन खे बेरहमानी नमूने क़तल कयो वियो आहे, पर हुन जा अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं केस अञा ताईं दाख़िल न थी सघियो आहे। जंहिं करे फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। उन सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। उन हवाले सां अॼु जेका पेशरफ़ थी आहे, जेके इत्तला मिलिया आहिनि त हिकु जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त हुन जा वारस जेके आहिनि आला थाणे ते फाथल आहिनि, जेके FIR दाख़िल करण जे हवाले सां, पर वारसनि जो चवणु आहे त मुख्य जेके जवाबदार आहिनि उहे 4 आहिनि, जिन मां सिर्फ़ु हिकु गिरफ़्तार थी सघियो आहे, 3 गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जवाहर हुसैन लगारी मकली हाई स्कूल जो सीनियर उस्ताद हो, जेको पंहिंजे माइटनि सां हला वियल हो, जेके पुराणी दुश्मनी सां हथियारबंदनि गोली वॾी महिरबानी। नाज़रीन, ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचाईसीं। मकली जे सीनियर उस्ताद जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ उस्तादनि रैली कढी आहे। ॿी ख़बर शामिल कंदासीं।